वनुमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मैं यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदा कुल अहलिल जन्नह अबी बकर व उमर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सलात से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हो लाखों सलाम साका पर बुत लाखों जिसने तोड़ दिए। हो लाखों सलाम साका पर बुत लाखों जिसने तोड़ दिए। दुनिया को दिया पैगाम सुकून तूफानों के रुख मोड़ दिए। अज तारीख 12 दिसंबर सन 2025 है। इन जुम्मतुल मुबारक दे दिहाड़े ते मदरसा अरबिया तालीमुल कुरान हमादिया में 4 आलिम सगोरा कुछ हाफिज़ सगोरा जिन अल्लाह तबारक व तआला जो कलाम मुक़द्दस हिफ़्ज़ कयो आहे उन्हनि जी दस्तारी फ़ज़ीलत जे मौक़े ते ही प्रोग्राम रखियो वियो आहे। अवां जे साम्हूं मां अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मज़ा हिकिड़ी आयत सगोरी तिलावत कई आहे। जंहिं आयत सगोरी जे अंदर अल्लाह ताला फरमायो जॾहिं मुंहिंजो हबीब नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो पैगाम खणी पहुता मक्के शरीफ़ में
वो पहिरियों मुझे सोने अरबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जेका संगत आहे उन ते पेश कयो, मिटल माइटन ते पेश कयो। तो सब खां पहिरियां मर्दन मझां जिन लब्बैक चवी हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु औरतुन मझां जिन पाक पैगंबर अलैहि सलात वसलाम जी दावत के कबूल कयो उन मझां हज़रत सैयदा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा है। ॿारनि मझां जिन सब खां पहिरियां पाक पैगंबर अलैहि सलात वसलाम जी दावत के कबूल कयो सैयदना अली अल मुर्तदा शेर खुदा रज़ियल्लाहु ताला अन्हु आहे। गुलामन मझां जिन पाक पैगंबर अलैहि सलात वसलाम जी दावत के कबूल कयो उन मझां हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु आहे। क्योंकि अबू बकर जी माना जल्दी वारो आ। अबू बकर जी माना छा है? जल्दी वारो आ। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इस्लाम पेश कयो, सच्चाई वारो कलमो पेश कयो, याद रखो मुसलमानो हिन अल्लाह जे कलाम खां वधीक का सच्ची गाल काने का। लिखें फरमी वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला। अल्लाह जे गाल का वधीक सच्ची गाल कंहिंजी थींदी मुसलमानो उहा सच्ची गाल दिलबर नबी खणी आया। अल्लाह ताला फरमाए वल्लज़ी जा बिस्सदक़े जॾहिं मुंहिंजो सच्चार नबी एॾो सच्चारा एॾो अमीना एॾो दयानतदारा मक्के जा मुशरिक पंहिंजो अमानतूं मुंहिंजे दिल भर वटि रखंदा हुआ। एॾो सादिका जो मक्के जा माण्हू मुझे दिल भर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सादिक़ी अमीन चवंदा हुआ। जॾहिं मुझे दिल भर कलमो पेश कयो आ मुसलमानों दलील में पंहिंजी ज़िंदगी पेश कई आहे। लिखे कुरान दलील दलील मुंहिंजी ज़िंदगी आहे। लक़द लबिस्तु फ़ीकुम उमरा लक़द लबिस्तु फ़ीकुम उमरा। मुसलमानों किस्सा कहानियों कोनन के यारों सी पारो आ सूरत यूनुस आयत नंबर 16 है। अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़क़द लबिस्तु फ़ीकुम उमरा अफ़ला ताक़िलून। 40 साल मामा में जिंदगी गुजारिया मुखी तव्हां कीअं लधो आ? फरमायो साईं तोखे सादिक लधो आ तोखे अमीन लधो आ दिलबर पंहिंजा फैसला सां तो वटि खणी ईंदाऊं। पोइ जॾहिं सच्चाई वारो कलमो खणी आयो त फरमी वल्लज़ी जा बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही। जॾहिं मुंहिंजो सोणो नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच्चाई वारो कलमो खणी आया वसद्दक़ बिही तस्दीक़ कई उन जी। जनाबे हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु इमामुल मुफ़स्सिरीन सोने हैदर कर्रार जो सोटा फरमाए तो इन आया जो मिस्ताक हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी मुंहिंजा साईं कलम भरी करे मुसलमान थिया। सोनो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु एॾो त मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे तैयार कयो आहे। कॾहिं कॾहिं उस्ताद खे पंहिंजे शागिर्दनि ते न्याज़ हूंदो आहे, फलाणो मुंहिंजो शागिर्द जिथे बि वञे मुंहिंजो नालो रोशन कंदो। मुसलमानो सोनो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे दिलबर नबी जी शागिर्दनि मज़ां उहो शागिर्द आहे जो अल्लाह जे नबीअ एॾो तैयार कयो आहे, एॾो तैयार कयो आहे जो मुसलमानो जॾहिं सुहिणो नबी इमामुल अंबिया मक्को शरीफ़ छॾे करे मदीने शरीफ़ पहुचनि था पिया, माण्हुनि खे ख़बर कान थी पए त नबी कहिड़ो आहे, सिद्दीक़ कहिड़ो। जॾहिं अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी चादर मुबारक सां साईं जन जे मथां छांव कई त ख़बर पहुचनि त सिद्दीक़ ही आहे, अबू बकर अजय नबी ही आहे। वो जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु एॾो मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ खे तैयार कयो आहे जो उम्मत में सब खां पहिरियां कारी अबू बकर सिद्दीक़ आहे, उम्मत में सब खां पहिरियां आलिम अबू बकर सिद्दीक़ आहे, उम्मत में सब खां पहिरियां आलिम अबू बकर सिद्दीक़ आहे। मुसलमानो वो जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हमदर्दू दींदो हो। मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुशीर हो, माल तो तवा मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह मुखे दुनिया में भी वजीर देना, अल्लाह आसमान में भी वजीर देना, जेके जमीन में वजीर हैं अबू बकर उमरा, जेके जमीन में मुझा वजीर हैं अबू बकर उमरा, जेको नबी जे वजीरन के ॻाल्हाए हित जेकॾहिं कंहिंजे वजीरन के ॻाल्हाए फौरी तौर ते ख़बर ई कान पवंदी एजेंट जो खणी वेंदसि, वजीरन के तो ॻाल्हाए फलाणे जे सलाहकार के तो ॻाल्हाए, इहे खणी सम्झो त पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सलाहकार जनाब अबू बकर सिद्दीक़ आहे। वो जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु मुसलमानो नंढड़ो आहे, अम्मा जे पेट में आहे, अम्मा जॾहिं सफ़र कंदी आहे उन गैबी आवाज़ ईंदा आहिनि या बतल्लाह ए अल्लाह जी बानी तोखे बिशारत हुजे बिल वलदिल अतीक आज़ाद छोकरे जी तोखे बिशारत हुजे। मुसलमानो जनाब सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु वरी जॾहिं कुझु जवान थिया सफ़र ते वञनि था, सफ़र कंदे यमन जे इलाइक़े ॾांहुं रुकनि था, उते हिकिड़ो बात हिकिड़ो दरवेश रहे थो पियो जंहिंजो नालो शेख इज़्ज़ यमनी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ख़्याल कयो वञा उन सां मुलाक़ात कयां। जॾहिं मुलाक़ात जे इरादे सां जनाब अबू बकर सिद्दीक़ पहुता, जनाब अबू बकर सिद्दीक़ तारीफ़ कराइण था, पुछा थो पियो करे तुंहिंजो नालो छा आहे, तुंहिंजे वालिद जो नालो छा आहे, किथां खां आयो आहीं, कहिड़े कबीले खां आयो आहीं। अबू बकर सिद्दीक़ पंहिंजो तारीफ़ करायो। शेख इज़्ज़ यमनी तक़रीबन 300 साल जी उमिरि जो आहे, तौरात जो बि ॼाणो आहे, इंजील जो बि ॼाणो आहे, ज़बूर जो बि ॼाणो आहे। पंहिंजा ही जेके भिरुनि वारा वार क्योंकि उमिरि दराज़ीअ जे करे अखियुनि जे मथां अची चुका हुआ, पंहिंजूं भिरूं मथे करे अबू बकर निहारे करे छा थो चए अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सिद्दीक़ परेशान हैरान त हिन जे मां आयो हाँ
हिन खां फैज़ वठण मां आयो हां, मुलाकात करण मां आयो हां। अल्हम्दुलिल्लाह ही पे तो चवे फरमे अबू बकर ॻाल्हि ॿुधो मां तौरात जो भी आलिम हां, इंजील जो भी आलिम हां, ज़बूर जो भी आलिम हां। तव्हांजे दिलबर नबी जूं सिफ़तूं उते लिखियो पियो आहे। मां नथो चवां सुहिणे क़ुरान में लिखियो पियो आहे अल्लज़ीना यजिदूनहू मक्तूबा इंदहुम फित्तौराति वल इंजील। मुझे महबूब जो तज़किरो तौरात में भी आ, इंजील में भी आ, पर अबू बकर जेके मुझे अरबी मोहम्मद जा शागिर्द बणिया उन्हनि जो तज़किरो भी तौरात में भी आ, इंजील में भी आ। काथे लिखियो पियो आ मुसलमानों सुनो कुरान 26 सिपारो आ सूरत फतह अल्लाह ताला फरमायो सीमाहुम फी वुजूहिम मिन अथर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित्तौरात व मसलुहुम फिल इंजील। अबू बकर तव्हांजे दिलबर जूं त निशानियूं लिखियो पियो आहिनि, पर अबू बकर जूं निशानियूं भी लिखियल आहिनि, उमर जूं भी निशानियूं लिखियल आहिनि। दिलबर नबी जा जेके वफ़ादार बणिया उन्हनि जो मक़ाम भी लिखियो पियो आहे। मां पंहिंजे अल्लाह खां दुआ घुरी आहे करीम अल्लाह मूंखे आख़िरी नबी जो दीदार करा, जंहिं नबीअ जे लाइ नबी दुआऊं घुरंदा विया अल्लाह असांखे दीदार करा। अल्लाह ताला सभिनी जी दुआ मंजूर कया कबूल कया। मेरा दवारी रात मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार करायो आ, पर रुगो दीदार हुन सभिनी नबियन जो कायद बनायो आ, सब नबी मुक्तदी बणिया है। ओ अबू बकर मां अल्लाह का दुआ घुरिया अल्लाह मूंखे पंहिंजे महबूब जो दीदार कराए जा, पर जेकॾहिं ज़िंदगी वफ़ा न करे मुंहिंजो अजल जेकॾहिं वेझो हुजे तो करीम अल्लाह उन नबीअ जे गारे यार जो उन नबीअ जे यारे मज़ार जो दीदार कराए जा। अञा सोने अरबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो ऐलान न कयो आहे। अबू बकर तो उन जो साथी बण पे वरी घड़ी खन वेही फरमे अबू बकर कहिड़ो हाल हूंदो जंहिं वक़्त में दिलबर नबी खे मके वारा माण्हू हिजरत ते मजबूर कंदा उन जो साथी तूं बणबे। अबू बकर कहिड़ो हाल हूंदो जंहिं वक़्त जो 6000 फुट जे बुलंदीअ ते आमिना जे लाल दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कुलन ते खणी करे तू पहुचाईंदे। पर अबू बकर जेकन जान ॼणी पवई सौदो सस्तो वा, माल ॼणो पवई सौदो सस्तो वा, बच्चा ॿार कुर्बान करणा पवनि सौदो सस्तो वा, पर कॾहिं बि अरबी मोहम्मद जी दामन न छॾिजां। मुसलमानों वो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजे लाइ मुंहिंजे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सैयदा कुहूले आलिल जन्ना अबी बकर उमरा। मुझे उम्मत मजा जेके कुराड़ा वफ़ो थी विया क़यामत जे दिहाड़े उन्हनि कुराड़नि जा सरदार जनाबे अबू बकर हूंदो, जनाबे उमर हूंदो। वरी फरमी
शबाब अहलिल जन्ना अल हसन वल हुसैन जेके मुझ उम्मत में जा जवानी में वफात करेगा उन्हें जा क़यामत दे दिहारे हजरत हसन हजरत हुसैन सरदार होंदा मुसलमान इहो फरमाता शौक़ से बयान कंदा हूँ हू भी फरमान मुझे दिल भर जो आ ही भी फरमान मुझे दिल भर जो आ बई फरमान असांजे अखियुनि जो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत आलिया में जनाबी अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु माल भी पेश कयो आ जान भी पेश कई आ मुसलमानों बच्चा बार भी पेश कया है इन्हीं जे करे मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां सभनी सहाबा जा थोरा लाथा पर अबू बकर जा थोरा अल्लाह पाण लाहींदो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे माल जेतिरो मूंखे फ़ाइदो ॾिनो आहे ओतिरो ॿिए कंहिंजे माल मूंखे फ़ाइदो न ॾिनो आहे मुसलमानो मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं मां दोस्त करे कंहिंखे वठां हा अबू बकर सिद्दीक खे वठां हा लेकिन मां अल्लाह सां दोस्ती रखां थो पर मुसलमानो जनाब अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु मुंहिंजे दिलबर नबी जो दोस्त आहे मुसलमानो हिकिड़ो अल्लाह जो दोस्त आहे जो मुंहिंजे सोने अरबी मोहम्मद जो दोस्त आहे अल्लाह जो दोस्त जनाब इब्राहिम खलील अरबी मोहम्मद जो दोस्त जनाब अबू बकर सिद्दीक ॿिन्ही यारनि में मुताबिक़त है तवज्जो करो अल्लाह जो दोस्त हजरत इब्राहिम खलील उन जी मता भी आज़माइश आयो मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दोस्त जे मथा भी आज़माइश आयो खलीलो खलीलो गादी जे हंध निमरूद बादशाह जे साम्हूं रब जे तौहीद जो कलमो थो पेश करे काथे लिखियो पियो आहे क़ुरान में लिखियो पियो आहे फलियो पुछो क़ुरान टियों सिपारो आहे सूरत बक़रा है अलम तरा इलल्लज़ी हाज्ज इब्राहीम फी रब्बिही अनाताहुल्लाहुल मुल्क इज़ क़ाल इब्राहीम रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत क़ाल अना उहयी व उमीत क़ाल इब्राहीम फ़इन्नल्लाह याती बिशम्स मिनल मशरिक़ फाति बिहा मिनल मग़रिब फबुहितल्लज़ी कफ़र मुसलमानों टियों सिपारो सूरत बक़रा है आयत नंबर 258 है हजरत इब्राहिम खलील सब मुनाज़रो पियो करे निमरूद अल्लाह जे बारे में निमरूद पियो चवे मां भी जियारी दोहा मां भी मारी दोहा अल्लाह तबारक व तआला फरमायो खलील बियो दलील दिन से मुझो अल्लाह हुआ फ़इन्नल्लाह याती बिशम्स मिनल मशरिक़ फाति बिहा मिनल मग़रिब मुझो अल्लाह ओ बरखा सिजु भारींदो आ तू ते न जे उबतड़ करे देखा फबुहितल्लज़ी कफ़र इब्राहिम उन्हनि जे बुतनि खे भोरा कयो आहे नज़र कजा मुझे सोने अरबी मोहम्मद दोस्त दे जनाबे अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु भी बचपन में बुतन के भोर कयो आ वरी जॾहिं इस्लाम आणनि था
दिलबर नबी के अर्ज कर था मुझा करीम इजाजत मिले काबतुल्लाह में मां दर्स हो जा। अबू बकर वो वक्त ना है साईं ना दिल चाहे। मुसलमानों तवज्जो करो हजरत इब्राहिम गादी जे हंद में उन जे वजीर आज़म सदर जे सामो रब जी तौहीद बयान कया। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु इन्हनि वॾेरनि जे साम्हूं सरदारनि जे साम्हूं जिन जी उती सल्तनत अबू जहल उतबोवा शेबोवा उन्हनि जे साम्हूं अल्लाह जी तौहीद बयान कनि था। वहदहू ला शरीक लहू वहदहू ला शरीक लहू। मथे तवज्जो कजाम जनाब इब्राहिम खलील जे लाइ हुननि माण्हू छा कयो आहे। यार कूनी हर को साड़ियो इन खे अल्लाह बाहि खे ऑर्डर कयो आहे। या नार कूनी बरदा ख़बरदार तॾहिं थी वञ। हुन ते बि आज़माशा हिन ते बि आज़माशा। मुसलमानों जनाबे अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनऊं ॾाढियूं सज़ाऊं ॾिनऊं पर वाह अबू बकर तुंहिंजी इस्तिक़ामत खे सलाम आहे। जो जनाबी अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु घर खण जॾहिं पहुता जॾहिं मिट माइट खणी आया होश में अचे थो पुछा थो करे त मुंहिंजो दिलबर नबी कीअं आहे। उन महिल मिट माइट चवनि था त हिन जे करे तोखे तकलीफ़ पहुती आहे वरी बि तूं उनखे बि तो यादि करी। फरमाएसी ताईं सिद्दीको ऐसी ताईं सिद्दीको न पानी पीअंदो न खीर पीअंदो न दवा दरमल कंदो जेसी ताईं अरबी मोहम्मद जो हाल मालूम न थिए। हू बि सही यार ईअं हो खलील यार ईअं हो। रिवाज अंदरि अचे थो त हिकु दफ़े खलील निकितो हिकिड़ो मलाक सगोर हो जंहिं कुझु अल्फाज़ चया सुबहान दिल मुल्क वल मलकूत सुबहान दिल इज़्ज़ा वल अज़मा वल हैबा वल कुदरा वल जबरूत। खलील जन लफ्ज़ ॿुधा वरी त ॿुधा मुसलमानों खलील के ती खलील ॻाल्हि ॿुधो कलमात तोखे वणिया रब जी तारीफ़ त तोखे वणे पर हाणे जेके बकरियूं अथई इहे ॾियणियूं पवंदई। आजेसि ॾिनईसि वरी कलमो ॿुधाईंसि वरी ती बकाया बधे वरी ती अञा ॿुधा कि हाणे कुझु अथई कोन छा ते ॿुधाए थी बकरियुनि जो धनारो थी करे चारींदुमि रब जी जेको तौहीद ॿुधाए। जनाब अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु मुसलमानों हुन बि पंहिंजो पाणो बाहि में पेश कयो आहे हिन पंहिंजो पाणो गार में पेश कयो आहे। उन नार जो तज़किरो हिन सोणे क़ुरान में आहे उन गार जो तज़किरो हिन सोणे क़ुरान में आहे। अञा मूंखे लफ़्ज़ चवण दे जंहिं बाहि में सोणो हब सोणो खलील पंहिंजो पाण अल्लाह जे रज़ा जे लाइ पेश करे थो पियो। उन बाहि जो वजूद हिन वक़्त मौजूद कोन्हे जंहिं गार में सोणो हबीब सोणो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु दिलबर नबी जे लाइ पंहिंजो पाण खे पेश करे थो क़यामत जी गार शायदि ॾींदी अते आहे की न। यादि रखो मुसलमानों उन दोस्त जो भी रब इम्तिहान वरतो
खलील जी मुझा अल्लाह माल पेश कर, माल पेश कई खलील जी मुझा अल्लाह औलाद भी कुर्बान कर। जो अल्लाह ताला फरमायो वफदैना बिज़िबहिन अज़ीम, खलील पंहिंजा बच्चा बार कुर्बान कया, हत्ता के जनाब इस्माइल के हकीकी कुर्बानी देला लेटाए करे मथा छुरी पियो बहाए। पर अल्लाह ताला फरमाया ना ना इब्राहिम कद सद्दक़त रुया, इब्राहिम तो सच्चाई देखा रिया। तो अल्लाह ताला फरमायो लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा। अल्लाह ताला फरमाए तव्हांजे गोश्त जी तव्हांजी खून जी मूंखे ज़रूरत कान्हे का, मां सिर्फ़ तव्हांजी तक़वा ॾिसंदो हाँ, तव्हांजूं नियतूं ॾिसंदो हाँ। खलील कुर्बानी पेश कई, वरी सोने हबीब जे दोस्त के आडरा कुर्बानी कर, केड़ी कुर्बानी कया बच्चा बार पेश कर। वा खलीला नजर क्यों था सोने अरबी मोहम्मद जे दोस्त दे सब बार कुर्बान तो करे। हिजरत वारी रात उम्मे रूमान उम्मुल खैर खे हजरत अबू बकर सिद्दीक फरमायो तुझी जिम्मेदारी आ मानी पचाइण वारी अस्मा जी मुझा बाबा, तुझी जिम्मेदारी आ मानी खणी अचण वारी अब्दुर्रहमान जी मुझा बाबा, तुझी जिम्मेदारी आ खबरू पहुंचाई दे आमिर जी मुझा साईं, तुझी जिम्मेदारी आ रोजाना खीर असांखे ॾेई वेंदे। मुसलमानू सजी आ कहे सजो कुटुंब अरबी मोहम्मद जे मथां कुर्बान। वरी आयशा आयशा सोने अरबी मोहम्मद के रानी करे दिनिया। तने अबू बकर सिद्दीक फरमायो मुझा महबूबा मूंखे टे शयूं पिसन आहिनि, हिकु न्याणी मोजी हुजे, रानी तुंहिंजी हुजे, साईं नज़रूं मुंहिंजो हुजनि, चेहरो तव्हांजो हुजे, साईं माल मुंहिंजो हुजे, ख़र्चींदड़ तव्हां हुजो। तफ़सील में नथो वञा, बसि हाणे आख़िरी ॻाल्हि करे दुआ करो। हाणे उन खलील बि इम्तिहान कामयाब कयो, हिन खलील भी इम्तिहान कामयाब कयो। हुन खलील जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो लिन्नास इमामा, माण्हुनि जो इमाम बनायोसी। मुसलमानों हिन खलील जे लाइ भी मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुरू अबा बकर फल्युसल्लि बिन्नास, माण्हुनि खे हुकुम कयो अबू बकर खे चओ त नमाज़ पढ़ाए, अबू बकर के चो तो नमाज़ पढ़ाए। छो तो अबू बकर शरई उसूल है तो इमामत वो कराए जैमें 5 सिफ़तूं हुजनि। नंबर पहिरियों आलम हो जेको वधीक आलिम हुजे, पर वधीक आलिम सब बराबर, पर वरी उन खां बाद में ॾिसबो कुरान भलो केर तो पढ़े, सब कुरान जा कारी आहिनि। वरी ॾिसबो उन में उमिरि कंहिंजी घणी आहे। मुसलमानों नज़र क्यों था अबू बकर सिद्दीक़ करे बगालियों अर्ज़ु करे बाद में दुआ घुरंदऊं पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जॾहिं वफ़ा जो मसलो आयो। अबू बकर हज़रत उमर जहिड़े जवान भी तलवार खणी कई, जंहिं बि चयो आहे मोहम्मद हयाती पूरी करे उन जी जेको आहे धड़ न हूंदो, सिर न हूंदी, धड़ धड़ खां धार कंदोमांस। अबू बकर सिद्दीक़ थी बीठो। वमा मुहम्मदुन इल्ला रसूल, हालांकि सब आलिम आहिनि, सब कारी आहिनि, पर वधीक जेको फ़क़ीह आहे हाज़िर जवाबी जंहिंमें हूंदी आहे फ़क़ीह थींदो आहे।
अबू बकर सिद्दीक़ अरबी मोहम्मद ज़माने में उन्हनि आलिमनि मजाए जेको फतवा ॾींदो हो हाज़िर जवाबी ॾिसो साहबी फरमाइनि पिया असां महसूस कयो थी ॼण क़ुरान जी आयत हाणे नाज़िल थी आहे वरी हाणे साईं अरबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गुस्ल केरु दे वॾो मसलो आहे जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो मुझे अरबी मोहम्मद के गुस्ल दे अली हज़रत अब्बास वेजाजी जगह वरी मसलो आयो पैगंबर के दफन काथे कजे फरमायो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला त मुझे अरबी मोहम्मद फरमायो हो जेको भी पैगंबर जै शय के पसंद कंदो आ जै जगह के पसंद कंदो आ अल्लाह उन जो मौत भी उते दींदो आ वरी उन के दफन भी उन जाइ ते कयो वेंदो आ वरी फिक़े जो मसलो आयो जेको अॼुकल्ह हले थो बाग़े फिदक वारो मसले मीरास में हर हिकिड़ो कोन ॿुधाईंदो मुफ़्ती ॿुधाईंदो असां ॻोल्हे वरी मूं जहिड़ा नंढा जेको न उन्हनि खां पुछंदा त जीअं मिड़े कमु हली वञे जनाब अबू बकर सिद्दीक़ फरमाए इन्नल अंबिया लम युवर्रिसू दीनारन वला दिरहमा नबी सगोरा दिरहम दीनार न छॾींदा आहिनि बल्कि वर्स इल्म वारो छॾींदा आहिनि जीअं सोने अरबी मोहम्मद जे ज़माने में इहो बाग़ इस्तेमालु थींदो हो हाणे बि इहो इस्तेमालु थींदो वर्सो तक़सीम न थींदो बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा ये कौल मोहम्मद कौल खुदा ये कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो ज़माना भूल गए औरों को जगाना याद रहा खुद होश में आना भूल गए मुँह देख लिया आईने में लेकिन दाग न देखा सीने में दिल ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए अज़ा तो अब भी होती है अज़ा तो अब भी होती है मस्जिद की फ़िज़ा में अनवर जिस ज़र्ब से दिल हिल जाती थी वो ज़र्ब लगाना भूल गए ज़िंदगी रे मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।